रफीक साहब मलेशिया रहे पियो असां त पर पुठ भी याद कंदा हां सर महफिल में अरे कुछ दोस्त ओडों खां आया उन्हनि मलेशिया वारनि खे थोड़ो वाज़िब कंदो हलां त हिकड़ा माण्हू दौलत जा चोर हूंदा आहिनि घणा माण्हुनि जा चोर हूंदा आहिनि घणा माल जा चोर घणा दिलनि जा चोर हूंदा आहिनि जंहिं लाइ दोस्त जो हुकुम थियो आहे मंसूर साहब जो चोर यार ते भगलदार ते टुटल महारते दीवार न कजे नीलामी जोरे ते पुलिस जे थोरे ते दिल जे दौरे ते दीवार न कजे नसीराबाद जे लारिय ते भगल तगारिय ते अणजान जी ओसारिय ते दीवार न कजे भंग जे प्याले ते अंदर जे काले ते पठान लाले ते एतबार न कजे मुल्ला जे हौल ते बिजली जे पोल ते सोनारे जे तोल ते एतबार न कजे अञा बि मुल्ला जे मकर ते अदार पी कबियो निंड जे ढकर ते टियो छोरन जे चकर ते एतबार न कजे परंदड़ चुल्हे ते पिन जे थुल्हे ते आई खाऊ मुले ते दीवार न कजे गलत काल हो जे तो पैसा वापस अजो के सहाफियत कुरानी मुसाफियत ढल जे माफियत एतबार न कजे अजो के सहाफियत कुरानी मुसाफियत ढल जे माफियत एतबार न कजे उंदा ही रात ते कसमिया जी बात ते मुहादर जी जात ते एतबार न कजे मेडिकल स्टोर ते मानू किला खोर ते बेड़ा के ढोर ते एतबार न कजे लुकमान के लाह ते पंहिंजे साह ते ऐं बरोचन जी ठाह ते एतबार न कजे मुखे एडो नसार पिरी रोई रोई मुहिंजा पिरी मता थी पई बीमार पिरी मुखे घणो नसार जा बीमार थी न पई गमगीन थी न घार बीमार थी न पई मुखे घणो न सार जा बीमार थी न पई पो मिलियो आयार जो कल शाम गया तो सिगरेट थोड़ा बार जा सिगरेट थोड़ा बार बीमार थी न पई के घणो नसार जा बीमार थी न पई जना मुखे घणो मुश्ताक साहब जे चले बिस्मिल्लाह लख बिस्मिल्लाह सिगरेट थोड़ा बार जा सिगरेट
तोरा बार जा बीमार थी न पई के घणो नसार जा बीमार थी न पई मुश्ताक मुखे घणो नसार जा बीमार थी न पई अल्लाह सलामत रखे अल्लाह मोहतरम जनाब दोस्त मलेशिया जा नोट रह रहे हैं बड़ी बड़ी मेहरबानी मलेशिया जा नोट ये डॉलर मोहतरम जनाब हाजी ओस्मान मोहतरम जनाब हाजी काजम साहब बाहर मुल्क जा नोट रह रहे हैं मोहतरम जनाब मलक अली खान इस्लामाबाद खान मोहतरम जनाब इम्तियाज डायरी रोशन सने गुलाम रसूल लाखो अली मोहम्मद साहब अली पास का मानी गभो जरूर कभी जियरे सागी
दोस्तों काफ़ी सवाल थींदा हुआ बाहर मुल्क जा पैसा कहिड़ी शादी में यादगार हुई भाउ मुश्ताक गवान जी शादी में अॼु उन जो ही प्रोग्राम आहे वरी